आसिम पीर जो ॻोठ में दरगाह तरफ़ां बरसाती पाणी निकाल कराइण जो सिलसिलो हलंदड़, जंहिंमें फ़कीर मोहम्मद आज़म मंगणे जो मुसलसल हिकु हफ़्ते खां कमु जारी रखे पंहिंजो ख़िदमती ज़िम्मेवारियूं निभाए रहियो आहे। उन मौक़े ते ख़िदमतुनि में ताउन कंदड़ सीनियर सहाफ़ी मोहम्मद अशरफ मेमण, पीर जो ॻोठ अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नोमान ख़ासकी मौजूद हुया। इंतज़ामिया असां सां को बि ताउन कोन कयो आहे। दरगाह शरीफ़ जे तरफ़ खां असां सां मुसलसल ताउन थी रहियो आहे। क़िबला मोहम्मद आशिक़ साईं जे तरफ़ खां ताउन थी रहियो आहे। साईं मोहम्मद ज़मा शाह राशिदी हिन कम में असां सां ताउन कयो। साईं अली हैदर शाह हिन कम में ताउन कयो ऐं शमसुद्दीन लाड़िक साहब बि असां सां गॾु रहियो। उस्ताद मोहम्मद अशरफ मूंसां मुसलसल गॾु आहे। असां हिन कम जी पाण निगरानी करे रहिया आहियूं ऐं शहर जा ॿिया माण्हू बि असांजी हौसला अफ़ज़ाई करे रहिया आहिनि ऐं अलहमदिल्ला असां हिन वक़्तु पंहिंजे शहर जी पोस्टनि खे कंट्रोल में हलाए रहिया आहियूं। अलाह न करे पर जेको ॿीहर अहिड़ो बरसातुनि जो सिलसिलो थियो त जेको हिन वक़्तु असां सिस्टम कयो आहे त कंहिं वॾी तकलीफ़ खां बची वियो। पाणी केतिरो नेकर थी वियो आहे ऐं केतिरे टाइम ही नेकर थी वेंदो पाणी? असां वटि जेको पाणीअ जी सित आई उनजे लाइ त चई नथा सघूं ऐं तमामु वॾी हाइट हुई ऐं मेन रोडनि तां पाणी क्रॉस करे रहियो हुयो। तक़रीबन शहर जे सभिनी घरनि में पाणी अची वियो हुयो। हाणे अलहमदिल्ला घरनि में पाणी कोन्हे को, बाक़ी जेके हेठायूं आहिनि ढोरा आहिनि उन्हनि में पाणी आहे ऐं पाणी जेको ॿाहिरां अची रहियो आहे उनजे लाइ बि क़िबला मोहम्मद आशिक़ साईं जॾहिं पंहिंजे बंगले जी क़ुर्बानी आहे। साईं जो कोट बि जेको आहे किरियो आहे पर साईं जन सभिनी पाड़े वारनि खे ॻोठनि खे इजाज़त ॾिनी आहे त बिला शक तव्हां हिन तरफ़ पाणीअ जो निकाल कयो। जे मुंहिंजो नुक़सानु थिए थो त मां बर्दाश्त करण जे लाइ तयारु आहियां, पर अवां ग़रीबनि खे रिलीफ मिले तव्हांजे ॿनिनि खे तव्हांजे घरनि खे। इनजे करे वेस्ट पीटर खां वठी मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़